मज़ीद ज़िक्र कंदासीं। आइनी तरमीम की मंजूरी वारे मामले ते पार्लिमानी ख़ुसूसी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। इजलास में पार्लियामेंट हाउस में 12 वॻे ख़ुर्शीद शाह जी सदारत में थींदो। JUIF अॼु आइनी तरमीम जे हवाले सां पंहिंजो मसवदो पेश कंदी। JUIF जो सरबराह मौलाना फज़लुर रहमान भी इजलास में शिरकत कंदो, जॾहिं त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी इजलास में ख़ुसूसी तौर ते शिरकत कंदो। तव्हांखे नाज़रीन अपडेट कंदा हलूं अहम ख़बर खां। आइनी तरमीम की मंजूरी वारे मामले ते पार्लिमानी ख़ुसूसी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। आइनी तरमीम की मंजूरी वारे मामले ते पार्लिमानी ख़ुसूसी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। इजलास पार्लियामेंट हाउस में 12 वॻे ख़ुर्शीद शाह जी सदारत में थींदो। JUIF अॼु आइनी तरमीम जे हवाले सां पंहिंजो मसवदो पेश कंदी। JUIF जो सरबराह मौलाना फज़लुर रहमान भी इजलास में शिरकत कंदो, जॾहिं त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी इजलास में ख़ुसूसी तौर ते शिरकत कंदो।